ऐं हाणे असीं हिकु जेका ॻाल्हि करणी आहे हिक ॿिए जी सिंधी असांजो सूफ़ी म्यूज़िक जेको असांजो सूफ़ी सिंगर जंहिंखे चइजे थो त असांजो गायक कलाकार आहे जंहिंखे क्लासिकल संगीत जी ॾाढी सुठी ॼाण आहे। बाबा हूअं त तव्हांखे जाम सिंगर्स मिलंदा सिंधीअ में, जाम ॻाईंदड़ मिलंदा, उहे रुॻो ईअं ई चवंदा आहिनि बिन कमाईअ नानिका मूंखे साधन जहिड़ो कर, बसि बिना थोरो सारे गम सिखियासीं, थोरियूं ॻाल्हियूं कयूंसीं, असांखे ॿाहिरि मंच मिले असीं वञी ॻायूं, पंहिंजा वॼायूं ऐं इन नमूने पंहिंजो नालो कमायूं। पर जिन सचनि कलाकारनि सचमुच तपस्या कई आहे, पंहिंजा इम्तिहान ॾिना आहिनि, क्लासिकल संगीत जी ट्रेनिंग वरिती आहे, उहे जॾहिं ॻाइनि था तॾहिं उन्हनि जो ॻाइणु असांजे दिलि खे बिल्कुलु छुहे थो ऐं उन्हनि जो ॻाइणु ॿुधी करे हिनखे जीअं चइजे न माण्हू मस्तु थियो वञे। त अॼु असीं तव्हांखे मिलाईंदासीं विपिन शेवानी सां ऐं मां अर्ज़ु कंदसि पंहिंजे मेज़बान जेका आहे एंकर असांजी आहे हनी जी, तव्हां मंच पहिरीं शेयर कयो ऐं मां तव्हांखे वाॻू ॾियां थी त तव्हीं थोरी देरि विपिन जी सां ॻाल्हि ॿोल कयो ऐं उन्हनि जे गीतनि जो लुत्फ़ सभई वठो ऐं पोइ असीं वरी ॻाल्हाईंदासीं ऐं हिन प्रोग्राम जी पुॼाणी कंदासीं। त शुरू थी वञो, महिरबानी करे विपिन जी खे हिन सां स्क्रीन शेयर कराईंदा। बिल्कुलु। सभिनी ॾिसण वारे असांजे सुहिणनि सिंधी साथियुनि खे वरी हिकु दफ़ो जय झूलेलाल। अॼु जो असांजो ही शानदार कलाकार जंहिंखे संगीत वरसे में मिलियो छो त उन जा पिता श्री सुरेश शेवानी पाण बि गायकी ऐं संगीत सां जुड़ियल आहिनि। महज़ 5 सालनि जी उमिरि में हिन परफॉर्म करण जी शुरूआत कई। 7-8 साल जी उमिरि में सूफी दर चेन्नई बाबा नेमराज जी दरबार में हिननि खे साईंजन जे चरणनि में रही करे ऐं संगीत जी सिख्या प्राप्त करण जो सौभाग्य मिलियो। 9 साल जी उमिरि में कवि मास्टर रांझण जे कलामनि जी जेका हिकु कॉम्पिटिशन थी सीता सिंधु भवन में, उन में पहिरियों नंबर आयो। 15 साल जी उमिरि में टी सीरीज़ लाइ एल्बम रिकॉर्ड कयो ऐं उन खां पोइ हिंदुस्तानी क्लासिकल में MA कयई। जंहिंखां पोइ स्टेज प्रोग्राम, सूफी संगत, सिंधी फिल्म्स में ॻाइण कंपोज करण खां वठी अलाए छा छा न कई। त हिन सुहिणे सिंधी सूफी कलाकार खे यानी कि विपिन शेवानी खे असीं रिक्वेस्ट कंदासीं त प्लीज़ असांजे दर्शकनि जे साम्हूं विपिन जी तव्हां प्रकट थियो। जय झूलेलाल। जय झूलेलाल विपिन जी, जय झूलेलाल। अॼु तव्हांजो आवाज़ जो जादू ॿुधण लाइ असांजा केतिरा ई साथी असां सां गॾु जुड़िया आहिनि। त विपिन जी तव्हांखे ॿुधऊं उन खां पहिरीं हिकिड़ो नंढड़ो सुवाल त सिंधी संगत सां तव्हां कीअं जुड़िया? सभु कुझु त तव्हां ॿुधाए छॾियो। त जीअं 5 सालनि जो हुउमि मां, तॾहिं खां सिंधी ॿोली लाइ, संतनि लाइ, इहा मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे। उन उमिरि खां मां ॻाए रहियो आहियां। ऐं पोइ जीअं जीअं वॾा थियासीं त दीदी आशा चांद असांखे सुञातो, उन्हनि जो असांखे प्यारु मिलियो। दीदी सां असांजो सिक जो प्यार जो नातो आहे। पोइ सिंधी प्रोजेक्ट्स जेतिरा बि तव्हां खणी ॾिसंदव त उन्हनि में घणा ई गाना मूं ॻाया आहिनि ऐं वधि में वधि गाना मूंखे दीदी आशा चांद ॻाराया आहिनि जेके असांखे यादि बि न हूंदा। ऐं तंहिंखां पोइ दीदी जो असां हिकिड़ो सुपर इवेंट कयोसीं दुबई में, झंकार, जंहिंमें इंडिया मां हुउमि ऐं सिंध मां देबा सर, शी इज़ अ वेरी टैलेंटेड आर्टिस्ट। असां गॾु परफॉर्म कयोसीं। दीदी जो जेको असांजो सिंधी एंथम आहे, आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, जंहिंजो म्यूज़िक घनश्याम वासवानी साहबु कयो आहे। सभिनी सिंगर्स, सभिनी प्यारनि सिंगर्स उनखे ॻायो आहे, पर शुरूआति मूंसां थो थिए। ऐं तंहिंखां सवाइ लाल साईं जो जेको हिकिड़ो भॼन दीदीअ मूंखां रिकॉर्ड करायो, जेको असां झंकार इवेंट में बि परफॉर्म कयोसीं, उहो ॾाढो पॉपुलर आहे, सुपर हिट आहे। झूलण मुंहिंजी पार लॻाई, ॿेड़ी थी मझदार। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, हर को सिंगर हिनखे ॻाए थो। आई लव टू हियर दैट। वेझराई में हिकिड़ी सिंधी फिल्म आई, उन में बि इन भॼन खे खयो वियो, जेको ॿुधी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी। साईं कालीराम साहिबु उनखे ॻायो
त थैंक्स टू इहो मुंहिंजो नातो आहे सिंधी संगत सां, थैंक्स टू सिंधी संगत ऐं दीदी आशा चांद जो इन्हनि मूंखां एंथम ॻारायो। घणेई गाना मां ॻाया आहिनि, मां जीअं तव्हांखे ॿुधायो असांखे यादि बि न हूंदो। इहो लाल साईं जो भॼन बि ॾाढो पॉपुलर आहे, इहो मां ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुमि। ज़रूर विपिन जी, छो न शुरूआत कयूं असांजे क़ौमी तराने आंधीअ में जोत जगाइण वारा जी जेका तव्हांजी शुरूआत आहे उन सां ई, ऐं पोइ वरी लाल साईं जी स्तुति बि ॿुधूं तव्हां खां। ठीकु आहे, ज़रूरु। जय झूलेलाल। आंधीअ में जोत, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, ऐं खाक की सोन बनाइण वारा सिंधी। झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार। झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार, झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार। आयूं वेठा तुंहिंजे सहारे कृपा कर करतार, आयूं वेठा तुंहिंजे सहारे कृपा कर करतार। झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार, झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार। झूलेलाल बेड़ा पार। चालीहे साहिब जूं देश विदेश सभिनी सिंधियुनि खे वाधायूं। सभई मूंसां गॾु ॻायो, ताड़ियूं वॼायो, सभई पंहिंजी जाइ तां उथी करे नची करे सभई इहो ई नारो लॻायो, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार। जेके तुंहिंजे दर ते आया कॾहिं बनन ना खाली, जेके आहिनि कष्ट में सोई तिनखे पार लॻाई। तुंहिंजी दया सां वधंदो अॻिते कृपा करी सदाई, आयूं वेठा आस लॻाए महर करी तूं सदाई। सुख जा मेला लगन सदाई, सुख जा मेला लगन सदाई जीवन। आयूं वेठा तुंहिंजे सहारे कृपा कर करतार, आयूं वेठा तुंहिंजे सहारे कृपा कर करतार। झूलण मुंहिंजी पार लॻाई बेड़ी थई मझधार, झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार, ओ झूलेलाल बेड़ा पार, झूलेलाल बेड़ा पार। वाह विपिन जी वाह। तव्हांजे लाइ जेको चयो वेंदो आहे त जॾहिं तव्हांखे ॿुधूं था न त तार मथे ताईं गंढिजे थो, बिल्कुलु सची ॻाल्हि आहे। विपिन जी, तव्हां खां हिकिड़ो नंढिड़ो सुवाल पुछणु चाहींदासीं त तव्हां नंढे हूंदे खां संतनि, दरवेशनि, पीर फ़क़ीरनि सां गॾु रहिया आहियो, उन्हनि जी चरणनि में वॾा थिया आहियो, त जेके गुरु हूंदा आहिनि, जेके संत हूंदा आहिनि, हू असांजो तार होसि ताईं ॻंढींदा आहिनि। साॻी ॻाल्हि सूफ़ी संगीत सां आहे। त तव्हांजो जीवन कीअं बणियो इन्हनि सूफ़ी संगीत जे करे, संतनि जे करे तव्हांजे जीवन ते कहिड़ो असरु पियो? नंढपण खां ॻाइणु शुरू कयो ऐं इहा वॾी रहमत आहे। जॾहिं 8-9 सालनि जो थियुमि त मूंखे मुंहिंजा मालिक, मुंहिंजा सतगुरु, मुंहिंजा मुर्शिद, मूंखे मुंहिंजा गुरु मिलिया जिन जो तव्हां ज़िक्र कयो, सूफ़ीदर चिनाई शहनशाह बाबा नेमराज साहिब जिन जी दरबार आहे, असांजा साईं आहिनि कामिल मुर्शिद दादा साईं। पैदा मूंखे मुंहिंजे माउ पीउ कयो, पर
पली वॾो थियुमि मां दादा साईं जे चरणनि में, दादा जन मूंखे पालियो आहे। माना ईअं सम्झो कि वॉट एवर आई एम, मां जो कुझु बि आहियां, इहो सभु दादा साईं जी रहमत आहे हिन ख़ाक नशीन ते। तव्हां उन्हनि जो दीदार करे रहिया आहियो। ऐं बसि इहा ई दिली ख़्वाहिश आहे कि ज़िंदगी सुख जी पंहिंजे साईं जे चरणनि में कटिजी वञे, सभी संतनि दुर्वेशनि पीरनि फ़क़ीरनि जे चरणनि में कटिजी वञे। ज़िंदगी जो आख़िरी कलाम बि ॻायां त बाबा शहनशाह कामिल मुर्शिद दादा साईं जी शान में ॻायां ऐं पंहिंजी सिंधी ॿोलीअ लाइ ॻायां। तमामु सुठो विपिन जी। जे अहिड़ा नौजवान असांजी जातीअ में आहिनि त मूंखे लॻे थो असांजी सिंधी ॿोली त अञा हज़ारे करोड़े साल जीअण वारी आहे। विपिन जी, तव्हांजो हिकिड़ो गीत आहे जेको मुंहिंजो तमामु फेवरेट आहे, वासुदेव मोही जो लिखियल, घनश्याम वासवानी जो कंपोज कयल, सुहिणनि सिंधियुनि जी ॻाल्हि कंदड़ गीत, जे अॼु तव्हांखे रिक्वेस्ट करे सघूं था। सुहिणा सिंधी। बिल्कुलु बिल्कुलु। सच ते था हलनि कंहिंखां न ढिजनि, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सच ते था हलनि। सभई जेके सुहिणा सिंधी आहिनि देश विदेश उन्हनि जी शान में सच ते था हलनि कंहिंखां न ढिजनि, सच ते था हलनि कंहिंखां न ढिजनि, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, गंगा खे निमन सिंधूअ खे चुमन, गंगा खे निमन सिंधूअ खे चुमन, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी। सुर मिठो ॿुधनि सिर वॾे ॾियनि, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, सुर मिठो ॿुधनि सिर वॾे ॾियनि, सुहिणा सिंधी, सुहिणा सिंधी, महिमान अचनि गुल जी अटड़नि, महिमान अचनि गुल जी अटड़नि, सुहिणा सिंधी, 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 सुहिणा सिंधी। वाह वाह विपिन जी, वाह, तमाम तमाम सुहिणो। थैंक यू। अनीला सुंदर जी जो बैले आहे सिंधु धारा, जंहिंमें हिन गीत खे तमामु सुहिणे नमूने पेश कयो वियो आहे। तव्हां पंहिंजी लाइफ में काफ़ी कुझु अचीव कयो आहे विपिन जी। शुरूआत कयूं त नंढे हूंदे खां परफॉर्म करणु, कॉम्पिटिशन्स में खटणु, जंहिंखां सवाइ असीं टेक्निकल टीम खे रिक्वेस्ट कंदासीं तव्हांजो हिकिड़ो एल्बम आहे जेको 15 साल जी उमिरि में तव्हां टी सीरीज़ लाइ रिकॉर्ड कयो, जे उहो असां ॾिसी सघूं। मां बिल्कुलु चलो रे चलो शिरडी धाम, इहो सिर्फ़ महज़ 15 साल जी उमिरि में तव्हां एल्बम रिकॉर्ड कयो, जंहिंखां सवाइ तव्हां केतिरनि ई सिंधी फिल्मनि में न सिर्फ़ ॻातो आहे पर म्यूज़िक पिणु कंपोज़ कयो आहे ऐं वॾनि वॾनि बैनर सां वॾी फिल्मुनि में कमु कयो आहे, चाहे वायसरी गुम हुजे या कोशी लालवानी जी द अवेकनिंग हुजे। त इहो सभु हासिल कयो आहे तमामु नंढी उमिरि में। अञा अॻिते तव्हां पाण खे फ्यूचर में किथे था ॾिसो, छा ख्वाहिश आहे ज़िंदगीअ खां? ख्वाहिश इहा ई आहे कि आई ऑलवेज बिलीव कि दिस इज़ नॉट एंड, हिते ख़त्म नथो थिए, हितां शुरूआत थो थिए। इट बिगिन्स फ्रॉम हियर, इट्स अ बिगिनिंग।
ऐं जेसिताईं हयात आहियां टिल माई लास्ट ब्रेथ मूंखे सिंधी ॿोलीअ लाइ ॻाइणो आहे। जेतिरो थी सघे मूंखे महिनत करणी आहे ऐं पंहिंजी ॿोलीअ जो सिंधी संगीत जो शान वधाइणो आहे। संतनि दुर्वेशनि पीरनि फ़क़ीरनि जी सेवा करणी आहे। बसि इहो ई मुंहिंजी ज़िंदगी जो अरमान आहे कि आई ऑलवेज वांट टू सिंग टिल माई लास्ट ब्रेथ। क्या बात है विपिन जी, थोड़ो हाणे मूड खे चेंज था कयूं। तव्हां त केतिरनि ई मूड्स जा गीत अञा ताईं ॻाता आहिनि, त हिकिड़ो नओं मूड छो न अॼु इंट्रोड्यूस कयूं। ॿिनि गीतनि खां पोइ टियों मूड जेको आहे थोड़ो कॉमेडी, थोड़ो लाइट मूड, वायसरी गुम जो तव्हांजो गीत आहे जेको श्री बल्लू चवेथानी जो लिखियल आहे ऐं तव्हांजी म्यूज़िक कंपोज़िशन में, त अचो त असांजे सुहिणनि सिंधी साथियुनि खे इहो ॿुधायो। हिन में हिकिड़ो फ्लेवर आहे जंहिंखे चइबो आहे हुडलिंग। असांजा ग्रेट लेजेंड किशोर कुमार जी वॉइस मॉड्यूलेशन हुडलिंग कंदा हुआ। असांजी सिंधी कम्युनिटी में तव्हांखे ॾाढो रेयर ॿुधणु मिलंदो हूंदो वॉइस चेंज एंड वॉइस मॉड्यूलेशन हुडलिंग। त इहो कॉमेडी सॉन्ग आहे ऐं हिनखे कॉमेडी वे में ई खणूं ऐं थोरी हुडलिंग जी कोशिशि कंदुमि। लेट्स एंजॉय। श्योर। हीरो होस मछन पुटन जो 5 फुट थी वियो आयो। हीरो होस मछन पुटन जो 5 फुट थी वियो आयो। मार ज़ाल जी खाई खाई मात सुसी वियो आहियां। हीरो होस मछन पुटन जो 5 फुट थी वियो आहियां। मार ज़ाल जी खाई खाई मात सुसी वियो आहियां। हीरो होस मछन पुटन जो हीरो होस मछन पुटन जो 5 फुट थी वियो आहियां। मार ज़ाल जी खाई खाई मात सुसी वियो आहियां। जीअं तीअं जिंद छॾाए मां ऑफिस खां आयुसि घर। अखियूं ॾेखारे ज़ाल चयो पहिरीं घर जो कम तूं कर। जीअं तीअं जिंद छॾाए मां ऑफिस खां आयुसि घर। अखियूं ॾेखारे ज़ाल चयो पहिरीं घर जो कम तूं कर। एॾो पघर वहायो आम्हूं मां त पुसी वियो आहियां। मार ज़ाल जी खाई खाई मां त सुसी वियो आहियां। हीरो होस मछन पुटन जो 5 फुट थी वियो आहियां। मार ज़ाल जी खाई खाई मां त सुसी वियो आहियां। ॿाहिरि आहिनि मुछूं मथे जीअं 10 लॻी 10 मिंट। घर में थियूं लटकी पवन जीअं 8 लॻी 20 मिंट। ॿाहिरि आहिनि मुछूं मथे जीअं 10 लॻी 10 मिंट। घर में थियूं लटकी पवन जीअं 8 लॻी 20 मिंट। शादीअ खां अॻु शेर हुयुसि मां उहो थी वियो आहियां। मार ज़ाल जी खाई खाई मां त सुसी वियो आहियां। हीरो होस मछन पुटन जो 5 फुट थी वियो आहियां। मार ज़ाल जी खाई खाई मां त सुसी वियो आहियां। मार ज़ाल जी खाई खाई मां त सुसी वियो आहियां। तमामु तमामु सुठो विपिन जी, तमामु सुठो। तव्हांजो जेको रियाज़ आहे न उहो तव्हांजी गायकीअ में भरपूर झलके थो। तव्हां बिल्कुलु माहौल असांजो चेंज करे छॾियो। असां एतिरियूं सीरियस ॻाल्हियुनि मां हिन ते अची वियासीं।
विपिन जी, छो त सिंधी संगत हमेशह सिंधियत लाइ कमु करे थी, त असीं जॾहिं सिंधीअ जी ॻाल्हि करियूं था त सिंधियुनि जूं त केतिरियूं ई क्वालिटीज़ आहिनि, महिनत कश आहिनि, बुद्धिशाली आहिनि, ईमानदार आहिनि, परमार्थी आहिनि, सूफ़ी मत वारा आहिनि, धर्म निरपेक्ष आहिनि, सभिनि खे मदद करण अहिड़ा आहिनि त अहिड़नि सिंधियुनि जी त जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे। ऐं मूंखे यादि थो अचे तव्हांजो हिकिड़ो गीत आहे त सिंधी आ लाल साईंअ जो प्यारो, छो न अॼु उहो गीत जेके तव्हांजा अखर आहिनि, इहो गीत विपिन जी असां हर हंधि ॿुधूं था, हर कोई ॻाए थो। अॼु विपिन शेवाणीअ जी आवाज़ में अचो त ॿुधूं ही गीत। ज़रूर। सिंधीअ खे न रंजाए तूं, सिंधीअ खे न रंजाए तूं, सिंधीअ खे न आज़माए तूं, सिंधीअ खे न रंजाए तूं, सिंधीअ खे न आज़माए तूं, छो 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 त सिंधी आहे प्यारो झूलेलाल खे, सिंधी माण्हू आहे प्यारो झूलेलाल खे। सिंधीअ खे न रंजाए तूं, सिंधीअ खे न आज़माए तूं, छो त सिंधी आहे प्यारो झूलेलाल खे, सिंधी माण्हू आहे प्यारो झूलेलाल खे। सदाईं शाल वठंदा वसंदा, ओ बो 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 सदाईं शाल वठंदा वसंदा, सिंधीअ जे मट कोई माण्हू न हूंदा। पिछाड़ी विपिन चए थो, विपिन चए सिंधी ॿुध तूं, विपिन चए सिंधी ॿुध तूं, विपिन चए सिंधी ॿुध तूं, ओ विपिन चए सिंधी ॿुध तूं, छा चंड ते बि हूंदे पहिरीं तूं, छो त सिंधी आहे प्यारो झूलेलाल खे, सिंधी माण्हू आहे प्यारो झूलेलाल खे, छो त सिंधी आहे प्यारो झूलेलाल खे, सिंधी माण्हू आहे प्यारो झूलेलाल खे। वाह वाह, लाल साईं जी महर हर सिंधीअ ते हमेशह वरसंदी रहे, अहिड़ी उमेद था कयूं। विपिन जी, तव्हां खां पुछणु चाहींदासीं, तव्हां त संगीत सां नंढपण खां ई जुड़ियल आहियो, ॿुधो बि था, ॻायो बि था, कंपोज़ बि कयो था, पर असांजा जेके यंगस्टर्स आहिनि हू सिंधी संगीत खां कीॿाइनि था। उन्हनि जो शौक़ु आहे त हू बॉलीवुड ॿुधनि, हू इंग्लिश सॉन्ग्स ॿुधनि, अलॻि क़िस्म जो संगीत ॿुधनि, पर सिंधी संगीत खां परे आहिनि। त उन्हनि खे कोई अहिड़ो असां वटि मैग्नेट आहे जंहिंसां थोरो असां पंहिंजी तरफ़ आकर्षण उन्हनि जो वधाए सघूं? जेके यंगस्टर्स आहिनि, जीअं असां आहियूं, असांजी जेका पीढ़ी आहे, युवा पीढ़ी, उहे जुड़नि चाहिनि था, उन्हनि जो ॾोह कोन्हे, दे वॉन्ट टू कनेक्ट, उन्हनि खे पंहिंजी ॿोलीअ सां प्यार आहे, पर जेके प्रोडक्ट ठाहिनि था उन्हनि खे इहो सोचणो आहे कि कोई नई क्रिएशन हुजे, नई शइ हुजे, कंहिं बि फील्ड में, कंहिं बि लाइन में। तव्हां गौर कजो, जॾहिं बि काई नई शइ ईंदी आहे त उहा हमेशह सक्सेस वेंदी आहे ऐं यूथ उनखे हमेशह एंटरटेन कंदो आहे। अॼु म्यूज़िक जो जेको बि फॉर्म हुजे, जेको बि स्टाइल हुजे, उहो त असां पाण खणी अचूं था, पर जेकॾहिं गाना उहे ई सालनि खां साॻिया गाननि खे रीमेक करे असां ॻाईंदासीं या ठाहींदासीं, म्यूज़िक जो फॉर्म तव्हां चेंज कयो, पर गाना जेकॾहिं उहे ई पुराना हूंदा त उन सां यूथ कनेक्ट न थींदो, यूथ उनखे एंटरटेन न करे सघंदो।
यूथ असां सां कनेक्ट थियणु चाहे थो, पर उन्हनि खे असांखे कोशिशि करे काई नई क्रिएशन, नई शइ उन्हनि जे लाइ ठाहिणी आहे, त दे ऑल विल कनेक्ट विथ अस। त हिकिड़ी ताज़गी, हिकिड़ी फ्रेशनेस जे असांजे सिंधी संगीत में ईंदी त उमेद था कयूं असांजी नई पीढ़ी असां सां ज़रूर जुड़ंदी। सिंधी ॿोलीअ लाइ तव्हांजो? असां बदल आहियूं, असांजा पोयां बि बदल आहिनि। जेसि ताईं असीं हयात आहियूं, असां पंहिंजी ॿोलीअ लाइ ॻाईंदासीं, पंहिंजी ॿोलीअ लाइ कमु कंदासीं, ऐं असांजा पोयां बि सिंधी ॿोलीअ लाइ हमेशह बदल आहिनि। बिल्कुलु। सिंधी ॿोलीअ लाइ लिखियल तव्हांजो ऐं तव्हांजे पिता साहिब सुरेश शेवानी जी जो हिकिड़ो सुहिणो गीत आहे, छो न अॼु असांजे सिंधी साथियुनि खे इहो ॿुधायूं? ओके, बस आख़िर में मुंहिंजे पिता साहब जो लिखियल आहे, त ईअं ई चवणु चाहींदुमि पंहिंजी ॿोलीअ जी शान में। सिंधी आहियां, सिंधी रंदुसि, सिंधी ॿोली मुंहिंजी जान। सिंधी आहियां, सिंधी रंदुसि, सिंधी ॿोली मुंहिंजी जान। शाह सचन सामीअ जी ॿोली, तंहिंखे मुंहिंजो सलाम। सिंधी आहियां, सिंधी रंदुसि, सिंधी ॿोली मुंहिंजी जान। सिंधी आहियां, सिंधी रंदुसि, सिंधी ॿोली मुंहिंजी जान। शाह सचल सामीअ जी ॿोली, तंहिंखे मुंहिंजो सलाम। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी ॿोली जान। सिंधु नदीअ जो संगीत जंहिंमें अमर जी लोली, लड़कीअ जे सतराम नवाज़ो, ख़बर राम जी ॿोली। सिंधु नदीअ जो संगीत जंहिंमें अमर जी लोली, लड़कीअ जे सतराम नवाज़ो, ख़बर राम जी ॿोली। सारे जगत जो शान आ सिंधी, सारे जगत जो शान आ सिंधी, तंहिंखे मुंहिंजो सलाम। सिंधी आहियां, सिंधी रंदुसि, सिंधी ॿोली मुंहिंजी जान। सिंधी आहियां, सिंधी रंदुसि, सिंधी ॿोली मुंहिंजी जान। ओ सिंधी सभई चवायो, सभई लॻायो नारो मूंसां, सभई कमेंट कयो, सिंधी ॿोली मुंहिंजी जान। 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 वाह वाह, बेहतरीन, ॾाढो सुठो लॻो। जय झूलेलाल तमामु दीदी। सुहिणो विपिन जी। शुक्रगुज़ार आहियां मां दीदी आशा चांद जन जो, जिन मूंखे इहो अवसर ॾिनो ऐं तव्हां पंहिंजे शो ते मूंखे घुरायो, मूंखे ॾाढो आनंद आयो। बेहतरीन आई वॉज वेरी डेस्परेट टू सिंग फॉर दीदी, छोकी दीदी सां मुंहिंजो नंढपण जो नातो आहे। ॾाढो सुठो आनंद आयो, लॻो, थैंक यू। ॾाढो सुठो लॻो। तूं सचमुच हीरो आहीं, ऐं सचमुच तो जेतिरो सिंधी ॿोलीअ जे संगीत खे कंहिं चोटीअ ते रसायो आहे, त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। असीं ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं तुंहिंजा, जो तूं घटि में घटि अहिड़ो सुहिणो गीत ॻाए सघीं थो, ठाहे सघीं थो। असां सचमुच ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं हिन ॻाल्हि लाइ। थैंक यू सो मच, ॾाढो सुठो। सभु झूलण जी ऐं तव्हां वॾनि हा, खे आसीस आहे, सदाईं बणी रहे। सिंधी सदाईं जी, सिंधी सदाईं अमर रहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हा हा, जय झूलेलाल विपिन जी, जय झूलेलाल। थैंक यू सो मच। त साथियों,
विपिन जी जा सुहिणा गीत ॿुधी उमेद आहे तव्हां सभिनि खे आनंद आयो हूंदो। असां वरी हिकु दफ़ो शुक्रगुज़ार आहियूं असांखे हिन सुरमय सफ़र ते तव्हां वठी हलिया ऐं सभिनी हिनखे खूब माणियो। त तई सभई हिन प्रोग्राम में आया, सचमुच तव्हां सिंधी संगत जो शान वधायो आहे, सिंधी सुञाण प्रोग्राम खे वॾो मान ॾिनो आहे। असीं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं उमेद अथमि त सिंधी ॿोलीअ में वधाइण में तव्हां सभिनी जो साथ रहंदो ई रहंदो। जय झूलेलाल।